दुनिया जे वॾियुनि नदियुनि में शुमार थींदड़ सिंधु नदी अॼुकल्ह शदीद पाणी खोट के मुंहुं ॾेई रही आहे ऐं दुनिया जो अज़ीम बैराज जेको आहे सखर बैराज पिणु पाणीअ जी शदीद खोट के मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं सिंध जे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी खोट ज़रई पाणी खोट जेका आहे उहा शिदत इख़्तियार करे वई आहे ऐं इन हवाले सां जेके आपाशी खातो आहे उन खां मिलियल अंगनि अखरनि मूजिबि सिंध में जेका मजमूई खोट आहे उहा 52% ते पहुची वई आहे ऐं अहिड़े तरीक़े सां जेका पाणी शार्टेज आहे या पाणीअ जी जेका खोट आहे उन सबबि गुड्डू बैराज जा जेके वाह आहिनि उहे मुकमल बंदि आहिनि ऐं गुड्डू बैराज ते जेके वाहन में 1 क्यूसिक बि पाणी नथो छॾियो वञे ऐं हिन वक़्तु जेको आहे सखर बैराज पिणु जेको आहे 45% खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं जंहिंजे करे जेका सखर बैराज आहे उन जा जेके 3 वाह आहिनि खीरथर दादू ऐं राइस कैनाल हिन वक़्तु बि बंदि आहिनि ऐं अहिड़े तरीक़े सां जेको सिंध जो आख़िरी बैराज आहे कोटड़ी बैराज उहो पिणु शदीद पाणी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं आपाशी खाते पारां मिलियल अंगनि अखरनि मूजिबि कोटड़ी बैराज वटि 60% जेको आहे 60% पाणी जी खोट ॾेखारी पई वञे ऐं हिन वक़्तु जेको सखर बैराज आहे उन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छो त सखर बैराज जे कमांड एरिया में 80 लख खां वधीक एकड़ जेका ज़रई ज़मीन अचे थी जंहिंखे सखर बैराज सैराब करे थो पर पाणीअ जी खोट सबबि जेको सखर बैराज ते थींदड़ जेके फ़सुल आहिनि जिन में कपह या वणनि जो फ़सुलु अंब जो फ़सुलु ऐं तोड़े जेके ॿिया फ़सुल आहिनि उहे शदीद मुतासिर थी रहिया आहिनि ऐं आबादगार बि सिंध जा जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर पारां मुख़्तलिफ़ बैराजुनि जो दौरो करण खां पोइ सखर बैराज जेको आहे पहुतो हो ऐं उन पाणी खोट बाबति जेको आहे हिते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई हुई अचो त उहा तव्हांखे ॿुधायूं था त सिंध जे वॾे वज़ीर जो इन बाबति छा चवणु आहे त पाणी खोट जेका आहे उहा छो आहे। पानी की सिचुएशन के हवाले से मेरी साईं खुर्शीद शाह फेडरल मिनिस्टर पावर से वाटर से परसों बात हुई थी और हम दोनों ने एग्री किया कि बहुत तशवीशनाक है सूरत हाल और मुनासिब ये समझा कि इधर आके दोनों रिव्यू भी करें कि इस सिचुएशन को बेहतर कैसे किया जा सकता है, एनालिसिस भी करें कि क्या हुआ है अभी तक और लॉन्ग टर्म के लिए भी कोई सॉल्यूशंस देखें। 1991 में चारों सूबों के दरमियान एक अकॉर्ड साइन हुआ था, वाटर अकॉर्ड, और सन 2000 से 99 या 2000 से इस अकॉर्ड पे अमल दरामद नहीं किया जा रहा। उस वक्त भी जब एक शोर सिंध के लोगों ने मचाया था तो इरसा को ये क्लियरली बता के दिया गया था कि वो जो हिस्टोरिकल यूजर्स के ज़रिए पानी की तकसीम करते हैं वो अकॉर्ड में नहीं है, लेकिन डिक्टेटर का ज़माना था, उन्होंने उसको फिर चेंज करके एक 3 टियर फार्मूला ले आए। अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान की सरबराही में एक कमेटी बनी और उस कमेटी ने मई 2019 में अपनी रिपोर्ट दी। अटॉर्नी जनरल साहब ने रिपोर्ट दी और उन्होंने जो सिंध का मौक़िफ़ था उसको माना, उसको एक्नॉलेज किया, लेकिन अफसोस की बात थी और मैं कहूँगा मैं अपनी भी फेलियर कहूँगा, लेकिन मेरा एक ही वोट था सीसीआई में। 8 वोट होते हैं, सीसीआई ने फैसला करना पड़ता है। 2019 से लेकर आज 2022 है, 3 या 4 बार सीसीआई के एजेंडा पे वो आई है चीज़ और फिर उस पर दोबारा कमेटी बना देना और एक और कमेटी बना देने की बात की है। आज हमने फेडरल मिनिस्टर साहब से रिक्वेस्ट की है, मैंने प्राइम मिनिस्टर से भी जब कराची आए थे रिक्वेस्ट की थी कि आप सीसीआई का इजलास बुलाएं और पानी की डिस्ट्रीब्यूशन 91 अकॉर्ड के तहत जो कि हमारे हक़ में अटॉर्नी जनरल ने रिपोर्ट बनाई है उसका फ़ैसला करें। एक और हमें ख़दशा है जो कि हमने इजहार किया है उसका, कि जो रीडिंग बताई गई है उसी को अगर हम देख लें तो पिछले साल से इस साल यानी 2021 का जो खरीफ का सीज़न था अप्रैल के महीने में इस साल जो हमारे स्टोरेजेस हैं तरबेला, मंगला और मरला, जो 3 जगह हैं जहाँ से हम पानी मेजर करते हैं, और काबुल से ही पानी आता है, काबुल रिवर का तरबेला से अपस्ट्रीम जो, तो
तरबेला से डाउन स्ट्रीम, तो उसमें 9% पानी की कमी थी पिछले साल से इस साल। तो हमें 9% या चलो 10% कम पानी मिलता तो हम कहते यार सही डिस्ट्रीब्यूशन हुई है। हमें 25% पिछले साल से कम पानी मिला है। तो यहाँ पे भी हमें कुछ खदशा नज़र आ रहा है। डेवलपमेंट की स्कीम्स भी डिस्कस की हैं कि कुछ लाइनिंग की स्कीम्स है ताकि हम पानी को कंजर्व कर सकें। और एक और चीज़ एग्रीकल्चर डिपार्टमेंट को मैंने कहा है कि हमें अपने क्रॉपिंग पैटर्न को ज़रा स्टडी करना होगा। क्लाइमेट चेंज की वजह से क्रॉपिंग पैटर्न बिल्कुल, पानी का आना बिल्कुल फ़र्क आ गया। पहले हम अप्रैल के महीने में कॉटन उगाया करते थे, अभी हमें जाके मई के एंड में पानी मिलता है तब जाके हम कॉटन लेट वैरायटी लगाते हैं। तो इस वजह से हमें दोबारा जो सीड्स हैं और एग्रीकल्चर के प्रोडक्ट्स हैं उन पर भी थोड़ी नज़र देखनी पड़ेगी कि ये जो माहौल में तब्दीली आ रही है माहौलियात में, उसकी वजह से हम कैसे चेंज करें इसको। सिंध में पानी खोट बाबत अवां सिंध जे वॾे वज़ीर पारां कयल प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी ऐं सिंध में पानी खोट जेका आहे उहा मुसलसल उन में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं ज़रई पाणीअ जे खोट सबबि जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु लॻभॻि समूरी सिंध में पाणीअ जे लाइ एहतिजाज थी रहिया आहिनि ऐं हुकूमत पारां रेंजर्स खे पिणु तलब कयो वियो आहे। केतिरनि ई इलाइक़नि में रेंजर्स पारां जेको आहे पाणी जे जेके मामलात आहिनि उहा ॾिसी रही आहे। त हिन समूरे अमल में यानी जेकॾहिं पाणी जी खोट आहे सिंधू दरिया में ऐं सिंध जे टिनि बैराजुनि में पाणी जी खोट आहे त इन सूरत हाल में जेके सखर जा आबादगार आहिनि उहे केतिरा मुतासिर थी रहिया आहिनि ऐं कहिड़ा फ़सुल जेके आहिनि हिन मुंद में मुतासिर थी सघनि था। ऐं इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल करियूं था जेके आबादगार अॻवान आहिनि कमालदीन जतोई, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। हिन वक़्तु पाणी सूरत हाल आहे, खोट आहे, उन में आबादगार केतिरो मुतासिर थिए पियो? हिन वक़्तु पाणीअ जी एतिरी खोट आहे जो असां सखर बिराज जे भर में ई वेठा आहियूं। बबरलो जो इलाइक़ो असांजो आहे, सखर बिराज मां जेके वाह निकिरनि था असां उनजे मोड़ में आहियूं। पुछड़ी वारनि आबादगारनि जी त जेका हालति हूंदी उहा अलाह ॼाणे थो, बाक़ी असां जेके मोड़ में वाहनि जे मोड़ में दरिया सां गॾु वेठा आहियूं उन्हनि सां बि इहा हालति आहे जो पाणी पोखनि जे लाइ कोन्हे। हिन वक़्तु असांजा फ़सुल कणकां लही चुकियूं आहिनि ऐं ज़मीना गैराबाद लॻियूं पियूं आहिनि उन्हनि जे पाणीअ जे न हुजण जे करे। छो त हिन वक़्तु मेजर फ़सल जेके थियण वारा आहिनि उहो ववण आहिनि ऐं उन सां गॾु जुआर आहे माल जे लाइ, उन जी खोट थींदी ऐं वणनि खे पाणीअ जे लाइ पाणी कोन्हे को। ॿिए नंबर ते असांजो इलाइक़ो जेको आहे घणो मेवात ते आहे। खजूर असां वटि तमामु घणी आहे ऐं अंबनि जो फ़सुलु आहिनि, मगर उन्हनि खे जेकॾहिं पाणी नथो मिले त हिन वक़्तु खजीअ खे पाणी जेकॾहिं न मिलियो त उहा बिल्कुलु उनजी अध खां बि वधीक प्रोडक्ट ख़तमु थी वेंदी ऐं एतिरो त नुक़सानु थींदो जेको माण्हू सोचे बि नथो सघे। जेकॾहिं महीने ॿिनि जे अंदरि हिननि 10-12 ॾींहंनि जे अंदरि बि पाणीअ जी खोट ख़तमु न थी त एतिरो त नुक़सानु थींदो जेको बर्दाश्त खां ॿाहिरि थी वेंदो ऐं माण्हू बिल्कुलु ई तबाह थी वेंदा। जेके आबादगार आहिनि उहे मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं इहो बि चई रहिया आहिनि त जेका खोट आहे उन में कुझु जेके बाअसर धुरियूं आहिनि उहे अॻु में पाणी खणी थियूं वञनि ऐं पोइ जेको पुछड़ी वारो आबादगार आहे उहो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इन में केतिरी सदाकत आहे? इहा बि हक़ीक़त आहे, छो त अॻु में जॾहिं असां शुरात हूंदी हुई, शुरात नंढे दौर में ॾिठोसीं त केतिरियूं ई ज़मीनूं गैराबाद पयूं हूंदियूं हुयूं, मगर हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे जो माण्हू जंहिंखे वटि जेतिरी ज़मीन आहे उहा घटि में घटि ॿियो न त 50% त आबाद करे थो। जेकॾहिं 50% आबाद न कंदो त उहो घरु नथो हलाए सघे। उन जे लाइ पाणीअ जी ज़रूरत तमामु वधे थी। पाणी जेके इहा हक़ीक़त आहे त जेके शुरूअ में आबादगार आहिनि उहे जेको थोरो घणो पाणी आहे, जे खोट आहे थोरो वधीक आहे त पोइ पुछड़ी वारनि खे बि मिलंदो, पर जेकॾहिं खोट आहे त पोइ त अॻियां जेके आबादगार आहिनि उहे ई अॻु में पाणी वापराए वेंदा त पोयनि खे छा मिलंदो। जेके वॾा ज़मींदार आहिनि या जेके बाअसर माण्हू चऊं उहे अॻु में पाणी खणी था वञनि, छा जो रेंजर्स खे बि तलब कयो आहे हुकूमत पारां, त उन सां को फ़र्क़ु पवंदो भला? बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त जेके वाहन ते हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त वाहन ते अनअथोराइज़ जेके ट्यूबवेल लॻल आहिनि, अनअथोराइज़ जेके मंज़ूरु थियल बि न आहिनि उहे बि केतिरा ई लॻल आहिनि। उहे बाअसर माण्हू उहे अनअथोराइज़ ट्यूबवेल हलाइनि था ऐं जेके हुननि जा वाटर कोर्स मंज़ूरु थियल आहिनि, जेके इंची मंज़ूरु थियल आहे त उन जाइ ते हुननि जा 5 इंची था हलनि। उहो लाज़मी आहे उहे खणनि था, ज़बरदस्ती पाणी खणी था वञनि या इरीगेशन वारनि सां मिली भगत करे उन्हनि सां खणनि था। उन्हनि खे कोई चई नथो सघे
ऐं उहे जेके इरीगेशन जा अमलदार आहिनि उहे उन्हनि सां मिलियल आहिनि, गठजोड़ आहिनि, उन्हनि खे पाणी ॾियनि था। पोइ पिछड़ी वारनि खे किथां मिलंदो पाणी? त कोन मिलंदो पिछड़ी वारनि खे। उहे उन्हनि जो हक़ु आहे, उहे कीअं न एहतिजाज कंदा? एशिया जी सभ खां वॾी मार्केट बि सखर में आहे खजनि जी, ऐं जेकॾहिं खजीअ जे फसल खे पाणी हाणे नथो मिले 10-15 ॾींहंनि में, छो त उनजो फसल तयारु आहे, त उन में केतिरो नुक़सानु थींदो? ऐं छा हीउ जेको एक्सपोर्ट करे थो पाकिस्तान शुहारे जो हिकु वॾो ज़राए मुबादला मुल्क खे मिले थो, त उनखे बि को असरु पवंदो उन ते बि? तमामु वॾो असरु पवंदो साईं। हिन वक़्तु खजीअ खे जेकॾहिं पाणी न ईंदो, खजीअ जी खसी आहे, नंढी खसी आहे, उनखे हिन वक़्तु शदीद पाणीअ जी ज़रूरत आहे। जेकॾहिं पाणी न आयो त उहा छणी वेंदी, सुकी सोक करे वेंदी ऐं तमामु वॾो नुक़सानु थींदो। इनखे हिन वक़्तु एतिरी अंब खे ऐं खजीअ खे त एतिरी पाणीअ जी ज़रूरत आहे, जेकॾहिं हिन वक़्तु पाणी न मिलियो त ईअं सम्झो त खजीअ जी तबाही आहे। जेको कपह जो फसल आहे उनखे केतिरो नुक़सानु थींदो, ऐं तव्हां छा था सम्झो त पाशाटरी जेका सारी आहे उहा बहितर थी सघंदी? मसइलो इहो आहे त वॾे वज़ीर जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, हिन वक़्तु पाणीअ जी तमामु शदीद खोट आहे। हिन वक़्तु वण फसल लॻे थो ऐं प्रोसेस में आहे। जेकॾहिं हिन वक़्तु हुनखे पाणी न मिलियो त तमामु घणो नुक़सानु थींदो। बाक़ी हुनजो इहो ख़्यालु आहे त अॻिते हली पाणी वधंदो, दरिया में वधंदो, पोइ सारियूं थोरियूं पुठि पाछाटियूं थींदियूं, उन्हनि जे करे सारियुनि खे असां पाणी ॾींदासीं। उहो बि अंदाज़ो आहे। जेकॾहिं अॻिते हली पाणी नथो वधे त पोइ त सारियुनि खे बि नुक़सानु थींदो, लाज़मी आहे। उन्हनि खे बि पाणी काॾों पूराई थींदी? जेका हिन वक़्तु पोज़ीशन आहे, पाणी कोन्हे को, अॻिते जेकॾहिं नथो वधे, कुदरत जी ॻाल्हि आहे, बरसातियूं नथियूं पवनि त पोइ उनखे बि त वॾो नुक़सानु थींदो। सिंध जो जेको हिकिड़ो वॾो हिसो माण्हुनि जो आहे उहो ज़रात सां गॾोगॾु मालवंद माण्हू बि रहनि था, त जेके मालवंद माण्हू आहिनि पाणीअ जी शार्टेज सां उन्हनि ते बि असरु पवंदो? जेके गाह थियनि था, छो त हाणे त जूअर कणिक लथी आहे त बोह वग़ैरह इस्तेमालु कनि था, पर इहो जॾहिं ख़तमु थींदो त छा था सम्झो त उन जे रेटनि में बि फ़र्क़ु ईंदो? ऐं जेके मिसाल ॿिया फसल थींदा आहिनि, जानवरनि खे चारे तौरु इस्तेमालु थींदा आहिनि, त उन्हनि ते केतिरो असरु थींदो? जानवर या मालवंद माण्हुनि ते बि असरु थींदो हिन जो? लाज़मी आहे। जॾहिं हिकिड़ो बोह हिन वक़्तु हले थो 400 या 500 रुपया मण, जेकॾहिं हिन वक़्तु फसल जूअर जो ऐं ॿियूं जेके फसल आहिनि गाह वारा, उहे जेकॾहिं न थींदा त इहो बि वधी 700-800 रुपया 1000 रुपया मण थी वेंदो। पोइ माल वारा माण्हू काथां वेचारा बर्दाश्त करे सघंदा एतिरो अघु? हिन वक़्तु जेकॾहिं पाणी कोन्हे को त जूअर जो फसल बि न थींदो, ऐं जेको ॿिया गाह वारा फसल आहिनि उहे बि न थी सघंदा। ग्वार आहे या ॿिया जेके बि आहिनि उहे फसल बि न थी सघंदा पाणीअ खां सवाइ। त लाज़मी आहे बोह जो रेट वधंदो, अॻ में ई वधियल आहे। पोइ एतिरो माण्हू बर्दाश्त ई न करे सघंदा जेको बोह ॾेई, बोह ख़ाली त माल न खाईंदो, उन सां गॾु ॿियो चारो हूंदो आहे, ॿिया कटी हूंदी आहे, खड़ हूंदी आहे, उहे बि वधंदा। उहो बि जॾहिं जूअर जो हूंदो आहे, मकई हूंदी आहे, त उन में ॿिया इहे या कटी वग़ैरह न ॾिबी आहे त उहो माल खे ताक़त बि ॾींदो आहे। साओ गाहु जेको हूंदो आहे माल शौक़ सां बि खाईंदो आहे। जेकॾहिं उहो न थियो त लाज़मी आहे माल ते त वॾो असरु पवंदो, माल बुख मरंदो। सिंध में जेका पाणी खोट आहे उनजो ॿियो सबबु इहो बि आहे त जेका पाणीअ जी शार्टेज आहे कुदरती या जेका घटिताई आहे उनखे जेको डिस्ट्रीब्यूशन आहे उहा सही न पई थिए। उन जे लाइ उन्हनि वफ़ाक़ खे बि चवनि था त असां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं आहिनि। इनखे अव्हां कीअं था ॾिसो? त वाक़ई इहा शइ आहे या आबादगार सम्झे पियो त हीअ जेका हथरादू खोट आहे? न, लाज़मी आहे। जॾहिं खां इहो पाणीअ जो सिलसिलो हलियो आहे, शुरूअ खां वठी हिमालय खां वठी हले थो, त उन वक़्तु उते वाह या ॿियूं घटि हुया। हिन वक़्तु ॿुधण में इहो थो अचे त पंजाब बि इलाही वाह खोटिया आहिनि, गुडूअ खां बि हिकु ॿ वाह वधियो आहे। त लाज़मी आहे जेको वाह वधीक थींदा त पाणी त साॻियो थो अचे न, पाणी त वधे कोन थो। पाणी उहो ई आहे, उन मां जेकॾहिं वधीक वाह था निकिरनि त पुछड़ी वारनि खे, असां बि पुछड़ीअ में आहियूं, सखर बि पुछड़ीअ में आहे, हैदराबाद पुछड़ीअ में आहे। हिन वक़्तु जेकॾहिं सखर में ई पाणी कोन्हे त हैदराबाद में छा हूंदो? हैदराबाद त फसल आॻाटो आहे, उते वण लॻी चुका आहिनि, उते फसल ॿिया लॻी चुका आहिनि, उते ई पाणी जॾहिं सखर में कोन्हे त उते छा कोटड़ीअ में छा हूंदो? असां ॻाल्हि ॿोल करियूं था ज़रई माहिर अब्दुल रशीद मेतलो। हिन वक़्तु जेका पाणी शार्टेज आहे त कहिड़ा कहिड़ा फसल जेके आहिनि सिंध में मुतासिर थींदा? ख़ासि करे ॾिसो, असांजो मेजर क्रॉप आहे कणिक।
कणिक हिन वक़्तु जेको आहे असांजी जेका एवरेज आहे उन खां इलाही घटि ऐं काफ़ी त एकड़ेज जेका असांजी कणिक न थी सघी सिर्फ़ु इन जे करे पाणी जे शार्टेज जे करे। छो त जेको पुराणो ब्रिटिश गवर्नमेंट जे टाइम खां उहो इरीगेशन जो सिस्टम आहे उहो आहे उनखे अपग्रेड नथा कनि। उन खां पोइ तव्हां बनिस्बत सिर्फ़ु असां ॾिसो जीअं हाणे पाकिस्तान में रहूं था, ॿिया सूबा बि आहिनि, पंजाब वञो या KPK में वञो, हालांकि KPK इलाही बैकवर्ड आहिनि, पर अॼु उन्हनि वटि जेको सिस्टम आहे उनखे अगरि इन केस वाटर शॉर्टेज थिए थी त हुन वटि अल्टरनेट आहिनि। अल्टरनेट उहे कहिड़े शिकिल में आहिनि, उहे इन शिकिल में आहिनि त ड्रिप इरीगेशन सिस्टम, हिकिड़ो सिस्टम हिकु माना पाणी उहा ठीकु आहे असां वटि टोटल असां वटि एकड़े जे मिसाल हिकिड़ो 1 लख एकड़ आहे त ठीकु आहे असां 1 लख एकड़ जेको आहे सो नहरी पाणी ते नथा करे सघूं, त जेके सीरियल क्रॉप्स आहिनि जंहिंमें कॉटन थी वई, शुगर केन थी वियो, या जेके असांजा मेजर क्रॉप्स आहिनि, वीट थी वियो, कणिक, इन्हनि खे असां जेको आहे सो बाक़ी जेको आहे सो वाटर लेवल ते खणी वञूं, बाक़ी ड्रिप इरीगेशन सिस्टम ते खणी वञूं त असांजी जीअं मिसाल सब्ज़ी आहे, ख़ासि तौर ते मेवा आहिनि या बाग़ात आहे, छो त इहे शयूं आहिनि, इन्हनि खे अगरि असां ड्रिप इरीगेशन सिस्टम ॾियूं, ॿियनि सूबनि में गवर्नमेंट जेको आहे सो सब्सिडाइज़ ॾिए थी, असांजे सिंध में इन शइ ते कोन्हे इहो त माना जेको आहे सो इन शइ खे कहिड़े तरीक़े सां वाटर शॉर्टेज अॻिते हली जीअं अञा चेंज थींदियूं, इहे हालात अञा असांखे वधीक फेस करणा पवंदा, छो त आबादी जीअं वधंदी थी वञे त असांजे लाइ फूड क्राइसिस अञा वधंदा। सो इन जे करे असां वटि पाणी जी काई प्लानिंग न आहे, अॻिते हली अञा असांजे लाइ प्रॉब्लम्स क्रिएट थी सघनि था, त इन जे लाइ असांखे को सोल्यूशन ते असां कोई बि माना जेको आहे प्रॉपर इन ते कोई इनिशिएटिव नथा वठनि त बाबा छा इरीगेशन जे लाइ कहिड़ी शइ बहितर करणु खपे। ॾिसो अॼु ॾींहं ताईं तव्हां वञो त कुझु एरियाज़ आहिनि जिते जेको आहे सो वाटर कोर्सिस ठहिया आहिनि, अञा ताईं असांजा अहिड़ा एरियाज़ आहिनि जिते वाटर कोर्सिस न आहे, जिते पाणी असांजो जेको आहे सो काफ़ी लीच डाउन थो थिए, काफ़ी एक्सेस में अचे थो त उहो ज़ाया थी थो वञे, किथे खॾा खुॿा आहिनि, किथे माना खामखा जेॾी महिल पाणी जी ज़रूरत न आहे त स्टोरेज कैपेसिटी असां वटि न आहे। इन खां पोइ ॿियो इहो जेको असांजो हाणे मेजर क्रॉप आहे कॉटन, हिन महिल कॉटन कैश क्रॉप आहे, उहो हिन जी सीज़न आहे। ॾिसो हिन महिल ताईं मां कल्ह पंहिंजो जेको मेजर आहे नारो या सालियापट, इहा एरिया असांजी सॼी जेका पटी आहे वेंदे इवन सांगड़ ताईं, त इन पटी सॼी में असांजी कॉटन थींदी आहे। हिन महिल ताईं उते 10% खां 10 to 15% कॉटन जेको आहे सो बिजाई थी आहे, जॾहिं त अप्रैल जे पहिरें हफ़्ते में माना जेको आहे सो असांजी जेको आहे मार्च जे बि अञा 20 खां पोइ माना जेको आहे असांजी सांगड़, हैदराबाद, खिप्रो अचणु शुरू थी, हाणे खिप्रो जी फुटी लहणु शुरू थी वई आहे, उतां जी जेका पोज़ीशन आहे उते माण्हुनि खां पुछूं था, चवंदा साईं पाणी जे करे, जिते असांजी 100 एकड़ हुजे, जिते मिसाल 20 एकड़ थी आहे, माना 25% बिजाई थी आहे। त इहे प्रॉब्लम्स इहे अॻिते हली जेके थियनि था, इहे सिर्फ़ु सॼो जेको आहे तो शॉर्टेज जेको आहे सो थिए थी, इहा वाटर जे जेको आहे सो प्रॉब्लम्स जे करे थिए थी, उन जे लाइ असां वटि कोई सॉल्यूशन न आहे, कोई इनिशिएटिव न आहे त असां हिन खे कीअं फेस कयूं। हिन वक़्तु जेके फ़सुल आहिनि सारी थींदी या उन सां गॾोगॾु जेके अंबनि जो फ़सुलु आहे ऐं खजी जेको एशिया जो वॾे में वॾो असांजी प्रोडक्शन आहे पाकिस्तान जी या ख़ैरपुर जी ख़ासि करे चऊं असां, त उन्हनि जी सूरत हाल छा बीहंदी पाणी शॉर्टेज जे हवाले सां? ॾिसो न सर, खजी ॾिसो असां हिनखे अञा ताईं उन लेवल ते क्रॉप जी कंडीशन में, हाणे दुनिया जे जेके 7 मुल्क आहिनि जेके जिन में मिडल ईस्ट में जिते जिते डेट्स थिए थी, ऐं सभिनी में फर्स्ट नंबर ते असांजी जेको आहे क्वांटिटी वाइज़ जेको आहे सो असांजी आहे, क्वालिटी वाइज़ पहिरें नंबर ते असांजो जेको आहे सो इजिप्ट आहे, ॿिए नंबर ते जेको आहे सो सऊदी आहे, ऐं ॿिया कुझु जेके आहिनि अरब कंट्रीज़ आहिनि उन्हनि में। हाणे उन्हनि जी एकड़ेज घटि आहे, एवरेज वधीक आहे, क्वालिटी वधीक आहे। हाणे सिर्फ़ु शायदि उन्हनि खे जेॾी महिल ज़रूरत पवे थी पाणी जी त उन महिल उन्हनि वटि पाणी आहे, असां वटि हाणे जेॾी महिल मई जून में पाणी आहे, हिन महिल पाणी कोन्हे को, छो त असांजी जेॾी महिल पाणी न हूंदो त उनजी जेको साइज़ आहे उहा हिकु बहितर कोन्ह थींदी, एक्सपोर्ट क्वालिटी कोन्ह ठहंदी, उन में रस न हूंदी, जेॾी महिल उहा माना डिहाइड्रेट असां उनखे प्रोसेस करे सुकाए करे जेको आहे सो क़ाबिले उनखे जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो फ्रूटिंग कंडीशन में खणी था अचूं, त उन महिल उहा वेट लूज़ थी करे, उहा पंहिंजो कलर ज़ाया थी करे, सिर्फ़ु उहो छाजे करे त उनखे पाणी कोन्हे, ऐं उनजी जेका साइज़ आहे बिल्कुलु माना असांजे जेको आहे डिसलाइक थिए थी। ऐं पोइ अॼु ॾींहं ते असांजे माना जेको आहे सो डेट्स स्पेशली ख़ैरपुर जी उन में अॼु ॾींहं ताईं टेबल फ्रूट जी हैसियत कोन्हे असां पंहिंजी खजूर जी, हालांकि माना पाकिस्तान दुनिया में वधि जेको आहे सो क्वांटिटी वाइज़ ॾिसो त पाकिस्तान पहिरियों प्रोड्यूसर आहे जेको खजी जी वधि में वधि प्रोडक्शन खणे थो। पूरी दुनिया में तव्हां जिते बि डेट्स माना जेको आहे सो थिए थी त उते तव्हां वेंदो त उन वटि लेज़र लेवलिंग ऐं प्लस में ड्रिप इरीगेशन सिस्टम आहे, उन्हनि वटि चैनल आहे, फर्टिलाइज़ेशन ॿियो प्रॉपर ॾियनि था। हालांकि हिते कुझु टाइम थोरो सब्सिडी ॾिनी हिननि पंहिंजो जेको आहे सो
गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट ड्रिप इरीगेशन ते पंहिंजो ताज मोहम्मद शेख साहब सालियापट जा आहिनि, उन्हनि वटि कुझु आहे, उन्हनि उहो सब्सिडाइज़ करे फार्मर्स खे ॾिनो। हाणे फार्मर्स में एतिरी अवेयरनेस न आहे, हाणे ॾिनो त साईं उहो कंहिं कम जो कोन्हे, जेको हिकिड़ो एग्रेसिव फार्मर आहे उहो उनखे लीड करे सघे थो, ऑपरेट करे सघे थो, हलाए सघे थो। अदरवाइज़ जिन वटि ॾियनि था, जीअं हाणे असां USAID जो डेट्स ते ॾिनोसीं, उहो त हिकिड़ो प्रोजेक्ट हो, ॾेई करे हलिया विया, हाणे उनखे कंटिन्यू करिणो उहो हुयो, पर उनखे ई गवर्नमेंट या स्पेशली सिर्फ़ु हलो सॼी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट न बि वञे, सिर्फ़ु असांजी ख़ैरपुर जी का बि माना जेको आहे सो गवर्नमेंट उन में एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे पूरो, उन जा 2-4 माण्हू उन्हनि खे चवंदा बाबा तव्हां हिनखे कंटिन्यू करायो त बहितर थी सघे पियो। पाणीअ जे शार्टेज सबबु अंब केतिरो मुतासिर थींदो, छो त उनजी बि हिकिड़ी एक्सपोर्ट क्वालिटी हूंदी आहे, ऐं ख़ासि कर हैदराबाद ऐं जेके सिंध जा इंटीरियर वारा इलाइक़ा ॾिसूं त उन्हनि में अंब जो हिकिड़ो वॾी ह्यूज क्वांटिटी आहे, त पाणीअ सां उन्हनि ते बि असरु थींदो पाणी जे शार्टेज सां? सर हिन महिल अंब जी पोजीशन तव्हां बि लोकल हिते ॾिसो था, मां त ॾिसी आहे, मां माना ॾाढी हिकिड़ी परेशानी जो आलम आहे। यकीन कयो त हिन महिल अंब जी उहा साइज़ कोन्हे, हाणे बि जेको हवा जा 2-3 झोला लॻा आहिनि, अंब खे तव्हां खणंदो ईअं सम्झंदो छणियो ताज़ो आहे, तव्हां उनखे ईअं ॾिसंदव त उहो 4 ॾींहंनि जो छणियल हुजे न, को हिकिड़ो कुमारजी वेंदो आहे, ईअं थियल आहे। छो? उहो पाणी जे करे। हाणे पाणी हिकिड़ो फार्मर, असां वटि हिकिड़ो ॿियो वॾो ट्रेंड इहो आहे त बाबा मुंहिंजो बाग़ आहे, मां ठीके ते ॾेई छॾियो। ठेकेदार चवंदो बा ठीकु आहे, मां छो ख़र्चु कयां, मूंखे पाणी मिलियो त ठीकु आहे, न मिलियो त बसि। उहो चए थो मां डीज़ल ते केतिरो माना हिनखे ठीको बि ॾियां, डीज़ल जो ख़र्चो कयां, फर्टिलाइज़ेशन ॾियां, पेस्टिसाइड्स, छो त 2-3 प्रॉब्लम्स आहिनि हिन सां गॾु, उहे बि कयां, त उन में हुनखे कुझु बचे कोन थो। पोइ उहो चए थो यार ठीकु आहे, हिकिड़ो पाणी ॾिनो ख़ैरु आहे, पोइ जेको थियो। उन जे करे हिन महिल अंब जी साइज़ जेका आहे सफ़ा माना बिल्कुलु लो बीठी आहे। त जेको हारी आहे उन वटि पाणी अवेलेबल न आहे, हैदराबाद वारे इलाइक़नि में त 60% पाणी जी खोट थी वई आहे, त उन सां अंब केतिरो मुतासिर थींदो, घणा % उन में चांसिस आहिनि त हुन जो जेको आहे नुक़सानु थींदो हारीअ खे या आबादगार खे? सर हिन महिल जी जेका पोज़ीशन आहे, अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल 3 सालनि खां असांजे अंब जेको आहे सो स्पेशली सिंध जे ऐं पाकिस्तान जे अंब माना सुठो मक़ाम ठाहियो आहे इंटरनेशनल लेवल ते, पंहिंजो ब्रांड ठाहियो आहे। पर हिन महिल जेके हालात आहिनि उनजो सिर्फ़ु मेन काज़ इहो आहे त वाटर शॉर्टेज। हिन महिल ईअं सम्झो तव्हां 60% जीअं पाणी यादि अचो, मां त चवां त 70% अंब असांजो लॉस थींदो, छो त उनजी उहा क्वालिटी न बीहंदी, उनजी शेल्फ लाइफ न बीहंदी। जेॾी महिल तव्हां उन में पाणी जी असां जेका उनजी रिक्वायरमेंट आहे नथा ॾियूं, हिकु त अंब में उन में वज़न न थींदो, छो त जेका एक्सपोर्ट क्वालिटी थींदी आहे त उन सभिनी शयुनि खे ॾिसणो पवंदो आहे, त उनजी क्वालिटी ऐं उनजी जेको आहे सो शाइनिंग ऐं उनजो जेको अंब जो साइज़ आहे उन सभिनी शयुनि खे ॾिसणो पवंदो आहे। उहे शयूं असांखे नथियूं सम्झ में अचनि, त जिन को अहिड़ो एग्रेसिव हूंदा कुझु आहिनि, काशेलो फार्म आहे या 1-2 ॿिया फार्म आहिनि जेके वॾा, जेके जिन वटि अल्टरनेट आहिनि, माना ड्रिप इरीगेशन सिस्टम आहे या जेको आहे सो हेठां BK सिस्टम ते पाणी कढनि था, उहे पूरो कनि था, पर तंहिंजे बावजूद बि माना उहो केतिरो करे सघंदा। बाक़ी असांजी जेका ख़ैरपुर या मिसाल सराउंडिंग में इंटीरियर सिंध में, त मां नथो सम्झां त हिन दफ़े कंहिंजो को बहितर बम्पर क्रॉप अंब जो लहे। सिर्फ़ु इन जो मेन काज़ इहो आहे त पाणी जेको आहे सो पाणी जी शार्टेज जे करे 70% ताईं असांजी जेको आहे सो जेको आहे सो यील्ड बि सफ़र थी थिए ऐं एक्सपोर्ट क्वालिटी बि असांजी 50% ते वञी बीहंदी। दुनिया में क्लाइमेट चेंज जो असरु नज़र अचे पियो, ऐं पाकिस्तान पहिरीं सिफ़ जे मुल्कनि में आहे जिन में क्लाइमेट चेंज या मौसमियाती तब्दीलीअ जो असरु थिए पियो, ऐं असांखे इहो पाणी जे शार्टेज या तमामु घणे अचण जो जेको आहे नज़र अचे पियो। त अव्हां छा था सम्झो त असांजे सिंध जे हारीअ खे छा करणु घुरिजे, या को ॿिजनि में का अहिड़ी तब्दीली आणणु घुरिजे, या हाइब्रिड ॿिज हुजनि जंहिंसां घटि पाणीअ ते बि भली उपत हासिलु करे सघिजे, उन हवाले सां छा चवंदो? सर बिल्कुलु नेशनल लेवल ते इंटरनेशनल लेवल ते वञो त अहिड़ियूं वैराइटीज़ आहिनि जिन खे घटि पाणी ॾिसो, असां वटि हिकिड़ी जिन्स हूंदी इनकलाब, टंडोजाम जी जिन्स आहे TJ83, उहे 12-12, 14-14 पाणी वठंदियूं। उन जे जाइ ते हाणे जीअं TD1 आहे, अब्दुल सत्तार आहे, गिलेक्सी आहे, इहे वैराइटीज़ आहिनि 3-4 पाणी वठनि थियूं, अल्टरनेट आहिनि। पर उन जे लाइ ॾिसो जेसि ताईं हिकिड़ो फार्मर ताईं जीअं अॻे प्रोग्राम्स थींदा, उन्हनि खे डेलीगेशन करे उन्हनि वटि माण्हू वञी सम्झाए बाबा हिननि जिन्सनि खे छॾियो, ट्रेडिशनल तरीक़े खे छॾियो, हिन महिल मौसम चेंज थिए थी, क्लाइमेट कंडीशन। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि त ॾिसो न, जीअं हाणे पंहिंजो जेको आहे सालियापट, नारो, ईअं इवन तव्हां वञी सांगड़ ताईं वञो, इहो त तव्हांजे लाइ हिकिड़ो वॾो बहितरीनु डैम ठहियल आहे। ओरे पासे ॾांहुं उन्हनि जा जेके आहिनि से पहाड़ आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु हिते असांजे सिंध में किथे कोई डैम ॾेखारियो, कोई अहिड़ो को हुजे, जेॾी महिल पाणी एक्सेस में अचे थो पोइ ॿुॾूं था, उनजो कोई अहिड़ी प्रिज़र्व असां वटि अहिड़ी का कोन्हे जो उनखे असां प्रिज़र्व कयूं, सेव कयूं। पाणी जे लाइ असां वटि कोई बहितरीनु निज़ाम कोन्हे। जीअं फ्लड ईंदी आहे, हालात ॾिसंदा हो, किथे न किथे ॿोड़ियूं वेंदी आहे, उहो पाणी ख़तमु। उनजी असां वटि जेसि ताईं असां प्री प्लानिंग न कंदासीं त वाटर प्रॉब्लम्स असांजा माना जेके आहिनि अञा वधंदा वेंदा, इहे घटि कोन थींदा। बाक़ी अल्टरनेट आहिनि, उन्हनि ते बि उनजे लाइ फार्मर खे अवेयरनेस ॾियण जे लाइ कुझु गवर्नमेंट जो इनिशिएटिव करिणो पवंदो, कुझु जेको आहे सो अवेयरनेस फार्मर्स में अचणु खपे। जी नाज़रीन, अवां सिंध जे वॾे वज़ीर, आबादगारनि
ऐं ज़रई माहिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ज़रई माहिरनि जो चवणु आहे त दुनिया में थींदड़ मौसमियाती तब्दीली सबबु पाणीअ जी घटिताई थी रही आहे ऐं उन जे सबब जे करे सिंधू नदी पिणु सोखाड़े जो शिकार आहे ऐं हाणे जेको आहे आबादगारनि खे नवां ॿिज जेके आहिनि हाइब्रिड ॿिज या ॿिजनि जा उहे क़िस्म जेके घटि पाणीअ ते वधीक उपत ॾेई सघनि उहे पोखणु घुरिजनि। उन सां गॾोगॾु ज़रई माहिरनि सिंध जे आबादगारनि खे इहा पिणु जेका आहे सलाह ॾिनी आहे त ड्रिप सिस्टम जेको आहे उहो अपनायो वञे जंहिंसां पाणी खोट खे पिणु मोह ॾेई सघिजे थो। ऐं आबादगारनि जो इहो पिणु चवणु आहे त अंब ऐं कपह जो जेको फ़सुलु आहे या तोड़े जेको केले जो फ़सुलु थिए थो सिंध में उनखे तमामु घणो नुक़सानु पहुची रहियो आहे हिन हाणोकी जेका पाणी खोट आहे उन सबबु। ऐं इन हवाले सां जेके ज़रई माहिर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हीअ पाणी शार्टेज जेका आहे उहा सिंध जे जेको आपाशी निज़ाम आहे या जेको ज़रई निज़ाम आहे उनखे शदीद नुक़सानु पहुचाए रहियो आहे ऐं उन सां सिंध जी जेका समाजी बीहक आहे उन ते पिणु असर थी रहिया आहिनि ऐं जेको सिंध जो माण्हू आहे उन जो 70 खां 75% माण्हू जेको आहे उहो ज़रात जे शोबे सां लाॻापियलु आहे कंहिं न कंहिं सूरत में। उन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे इन मामलनि तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं जेका पाणी खोट आहे उन में आबादगारनि जी जेका मालिकी आहे उहा करणु घुरिजे। आबादगारनि खे इन बाबति अवेयरनेस ॾियणु घुरिजे त जीअं पाणी खोट में बि जेके आबादगार आहिनि उहे पंहिंजे फ़सुलनि खे बचाए सघनि ऐं हुकूमत पारां जेके सब्सिडियूं ॾिनियूं वञनि त जीअं आबादगार जेके आहिनि उहे ड्रिप सिस्टम या जेके सोलर सिस्टम वसीले पाणीअ जो को ॿियो ज़रियो हासिलु करे सघनि। कैमरामैन शबीर जोगी ऐं ज़ेब अली सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़, सक्खर।